हैदराबाद जे इलाके मीर फतेह कॉलोनी में चेयरमैन कासमाबाद तरफा ॾिनल राशन ग़रीब आवाम ताईं न पहुची सघियो। मीर फतेह कॉलोनी में और बिरादरी ॿिया केतिरा ई माण्हू लॉकडाउन सबबि बुख ऐं बदहाली जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मीर फतेह कॉलोनी जो काउंसलर अब्दुल करीम भंगर राशन जे सवें बैगनि मां 30 खां 40 बैग ॾही ऐं ॿिया बैग ज़ब्त करे छॾिया आहिनि। जी नाज़रीन, हींअर असां मौजूद आहियूं मीर फतेह कॉलोनी में ओॾे पाड़े जे इलाइक़े में जिथे राति खां वठी राशन हलियो आहे, पर कंहिं बि ओॾे जी फैमिलियुनि खे उहो राशन न मिलियो आहे। हिननि जो इहो चवणु आहे त काउंसलर वटि जेको राशन पहुतो आहे असांजे चंद घरनि खे 8 खां 10 कट्टा मिलिया आहिनि। ॿियो जेको राशन आहे काउंसलर पंहिंजे घर खणी वञी ऐं पंहिंजे मिट माइटनि खे विराए असांजे माले खे घुरायो वियो आहे। असांजूं नियाणियूं, असांजूं माऊं, असांजूं भेणूं, असांजा ॿाहिर उते विया आहिनि। असांखे गारियूं ॾिनियूं अथनि, असां सां विड़िया आहिनि। अचो, अची वठो। असांजा बच्चा जॾहिं उते विया आहिनि, आउं पाण वई आहे, रेंजर्स बीठी आहे, पुलिस बीठी आहे, उन्हनि जे अॻियां मूं ॻाल्हायो आहे। असांजे नियाणियुनि खे, माउनि भेणुनि खे धका ॾिना विया आहिनि। करीम भंगर है ना, इसने किसी गरीब का ख्याल नहीं किया। रात को भी आया है, राशन खुद अपनों में बांटा, किसी को भी नहीं दिया, और बरादरी को एक भी नहीं दिया। जाम खान आपकी मेहरबानी करें, आप मारें राउंड, एक दफ़ा चक्कर मारें, आके देखें, हाल देखें हमारा। गरीब मज़दूर हूँ, का शइ बि न मिली आहे। हे मिलियो आहे जेके चमचा आहिनि, असां ग़रीबनि खे कुझु बि न मिलियो। असांजा नंढा बच्चा आहिनि, बुख ते था मरनि। चाचा बसि असां इहा ई था चयूं त ख़ुदा वास्ते का महिरबानी थिए, जे न त बि भला अलाह कयो वञे। असां ग़रीब बच्चा न कुझु ॾियो वियो आहे असांखे, न असांजा मज़दूर बेरोज़गार वेठा आहिनि। हिकु रईस वेठो आहे जेको असांजे फोटो कॉपी वठी असांजी मिनत खां पोइ के वठी आहे फोटो कॉपी? ही जेको वेठो अब्दुल करीम शोरई मजीद, हिननि वरिता असांखे आसरो ॾेई कल्ह पंहिंजनि में विरायो सामान अथसि। असांखे वोट वठे थो, वोटनि खां पोइ असांखे पुछे ई कोन थो केरु केरु न आहे। असांजी मासूम बच्चा आहिनि, असांजी प्ले कई वञे। असांजा मुड़ुस बेरोज़गार आहिनि, असां पीउ वेठा आहिनि, ॿाहिरि वेठा आहिनि, असांखे को सामान जी मोहर ई न ॾिनी अथसि। वोट तव्हांजा हिते दाख़िल आहिनि? वोट हिते दाख़िल आहिनि, असांजा हिननि खे ॾिनल आहिनि। भंगर वटि असांजा वोट थियल आहिनि, असांजी शनाख्ती कार्ड जूं फोटो कॉपियूं वरितियूं वयूं आहिनि। असांखे चयो राशन मिलंदो, असांखे राशन कोन मिले, असांखे ज़लील कयो वियो आहे। जेतिरो थी सघे हुकूमत खे, इमरान ख़ान खे एतिरो अपील आहे, असांखे महिरबानी करे असांखे हिन बच्चनि खे, हिन जतीमनि खे असांखे जतीम कयो वियो आहे। असां बेवानि खे असांखे हक़ ॾिनो वञे। जो थी सघे त रेंजर्स आर्मी जे दरमियान विच में घर घर खे अची राशन ॾे। जेके हिते जा काउंसलर आहिनि, जेके हिते जा वॾेरा आहिनि, उहे सभु चोर आहिनि, सभु पंहिंजा घर भरींदा आहिनि। कुछ भी नहीं मिला, सब खा गए, वही खा गए भाई, कोई खुद खा गए। मजीद वाले अपना भंगर अपना सारे वोट इलेक्शन देते हैं, उसको सब खा गए अनाज में। हमारे क्या दे रहा है, तो घर तो देखो हमारे गरीबों को जाके। तो ये इन्होंने बोला है हमने रात को काफी राशन दिया है, इतने कट्टे दिए, कतरा भी नहीं दिया हमारे को भाई। किसको मिला है? कोई कितने खड़े, कोई बोले सामने हमारे को मिला यार, किसको भी नहीं मिला। दादा आप क्या बोल रहे हैं? नहीं मिला राशन भाई हमारे को। अच्छा, इन्होंने बोला रात को हमने बड़ा राशन दिया है, नहीं दिया, किसको भी कतरा भी नहीं दिया, खुद खा के चोर है। अभी हुकूमत से क्या अपील है आपकी? हुकूमत सामन करे वहाँ से। सबको मिल गया, रात को ले गए कट्टा, हमारे को तो नहीं मिला, हमें नहीं मिला है। अब्दुल करीम भंगर ने जितना भी था राशन अपने को दिया है, हमें नहीं दिया है। हम जा रहे हैं, हमें धक्के दे रहे हैं, हमें बोल रहे हैं टोकन दो, हमारी शनाख्ती कार्ड कापी लिए कोई नहीं। अच्छा, इसमें कितनी कौमें हैं, कौन कौन है इसमें? हम सिंधी हैं, भट्टी ओड हैं, हम सब एक हैं, एक भाई हैं, हम गरीबों का हक नहीं है। वो बोल रहा है मैंने सबको दिया है। हमारे को ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, जो जिसको दिया होगा, एक बच्चों का खून दिया होगा, हमें राशन नहीं दिया है। हमारे को हराम हो, एक राशन भी हमारे को हराम हो। हाँ नहीं दिया, नहीं दिया, नहीं किसी ने नहीं दिया। हाँ पल्ली गिट्टी में दे, इसी गिट्टी में दिया ही नहीं। हाँ नहीं हमारा वोटर है जो मस्जिद आता है, और हमारा भट्टी है, मस्जिद है, उसको बोला हमारे अनासी लेके गया, सब कुछ लेके गया। 3 बजे तक हमारे को
अपने घरों में कट्टे उतार के हमारे को भगा दिया, पूरी रात हमें जलील किया है उधर। हमारा हक नहीं है, हम गरीब नहीं है। बच्चे हमारे छोटे छोटे, इनके लिए तो खड़े होए ना, खड़े ही नहीं होते। छोटे छोटे बच्चे कहाँ जाए, हमारे राशन नहीं मिलता है, कट्टा भी रो रो कर। रात को इनकी गाड़ियां थी भर के आई हैं तो उन्होंने बोला है हमने सबको दिया है, उसके हवाले से आप क्या कहेंगे? तो 2 बजे तक हम ख्वार हुए, एक कट्टा भी नहीं आया, 2 कट्टे बस इस मोहल्ले को मिले हैं। पूरा जो भी राशन आया ना रात को वो अपने घर पे लेके गए। उसके अलावा जो भी यहाँ भंगर है, मजीद है, इसने सब अपना राशन लिया है, यहाँ से सबकी फोटोकॉपी लेके गए। ये आप देख रहे हो छोटे छोटे बच्चे खड़े हुए हैं, ये छोटे छोटे बच्चे तकरीबन महीना हो गया है तो कुछ भी नहीं है, सही है। और जो भी है हमारे से एनआईसी लेके गए और हमारे को कह रहे कि भाई आप बैठो, हम आपको एनआईसी देंगे, राशन देंगे। हम जब वहाँ गए तो हमें धक्का दे रहे, आगे से गालियाँ गलौज कर रहे। पूरी टक्का ही आहे, टक खणी मन पसंद माण्हुनि खे ओॾे ॿाहिरि ॾिनी अथनि। अच्छा, हुननि चयो आहे काउंसलर जेको आहे तव्हांजो, उन चयो आहे मूं सभिनी ओडनि खे ऐं जेके मीर फतेह कॉलोनी जा माण्हू आहिनि जेके लिस्ट में नाला आहिनि, मूं सभिनी खे ॾेई छॾियो आहे। कंहिंखे बि कोन ॾिनो आहे, कंहिंखे बि कोन। राति सभु 15-20 ॾींहंनि खां सभु बेरोज़गार वेठा आहिनि, कंहिंखे बि कोन ॾिनो आहे। राति नियाणियुनि खे बच्चनि खे 2 बजे ताईं वेठा आहिनि, राति सभिनि खे कोन ॾिनी, सभिनि खे वराइश ॾेई चाहिनि तव्हांखे नाला दाख़िल कोन्हनि। कार्ड है, हम आवाम, हम गरीब है, मजदूर है, ये हमारे कार्ड है, देखें चेक करें। हमारे नाशी लेके गए, हमें एक तो दे कट्टा, कोई कम से कम हमारे बच्चों को तो दे। ये नाशी हमारी मीर फतेह कॉलोनी की है, देखो अंदर जाके हमारे घर देखो, जाके अंदर देखो कितने गरीब है, अंदर जाके घर देखो, हमारे सारे गरीब है। हमारे को मिला ही नहीं तो बोल तो रहे हम। हिननि जो इहो चवणु आहे त काउंसलर वटि जेको राशन पहुतो आहे, असांजे चंद घरनि खे 8 खां 10 कट्टा मिलिया आहिनि। ॿियो जेको राशन आहे काउंसलर पंहिंजे घर खणी वञी ऐं पंहिंजे मिट माइटनि खे विराए ख़ुशामद कई आहे। कैमरामैन राशिद चांडियो सां गॾु गुलाम हुसैन चांडियो, सबको न्यूज़।